पासे वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां पेशावर धमाके जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कंदे रिपोर्ट तलब कई वई आहे। ज़ख़्मनि खे इलाज जूं बहितर सहूलतूं फ़राहम करण जी हिदायत कई वई आहे। अहम ख़बर खां वाके आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां पेशावर धमाके जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कंदे रिपोर्ट तलब कई वई आहे, जॾहिं त ज़ख़्मनि खे इलाज जूं बहितर सहूलतूं फ़राहम करण जी हिदायत कई आहे। घरू वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त दहशतगर्दी जो को बि थ्रेट अलर्ट न मिलियो हो। धमाको मुल्क खे कमज़ोर करण जी साज़िश आहे। हिकु भेरो ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां पेशावर धमाके जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कंदे रिपोर्ट तलब कई वई आहे। ज़ख़्मियुनि खे इलाज जूं बहितर सहूलतूं फ़राहम करण जी वज़ीर आज़म हिदायत कई आहे। घरू वज़ीर शेख रशीद जो इहो चवणु आहे त दहशतगर्दी जो को बि थ्रेट अलर्ट न मिलियो हो। धमाको मुल्क खे कमज़ोर करण जी साज़िश आहे।